किरोध इंडिया में इन जे करे बि आहे त तमामु घणी बेरोज़गारी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोशल मीडिया जी दुनिया में फॉलोअर्स वॾी अहमियत रखनि था। लाइक्स कमेंट्स त बाद में अचनि था, जॾहिं फॉलोअर्स अचनि ऐं जेकॾहिं कुझु ई ॾींहंनि जे अंदरि तव्हांजा फॉलोअर्स मिलियंस में थी वञनि त इन खां वधीक कहिड़ी ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि थी सघे थी। इहा ख़ुशकिस्मती थी आहे इंडिया में नई जनम वरितल CJP यानी काकरोच जनता पार्टीअ खे। काकरोच जनता पार्टी उन्हनि नौजवाननि जोड़ी वरिती आहे ऐं इहा ऑनलाइन पार्टी आहे जेका तंज़िया तहरीक आहे उहा जोड़ी वई आहे ऐं जंहिंजा मिलियंस में फॉलोअर्स थिया आहिनि। 6 ॾींहंनि जे अंदरि इंस्टाग्राम ते हुन जा 20 मिलियन फॉलोअर्स थिया आहिनि, जॾहिं त एक्स ते अॻूणो जेको ट्विटर आहे एक्स ते हुननि जा 2 लख खां वधीक फॉलोअर्स अची चुका आहिनि। इंडिया में हिन वक़्तु मीडिया में आम मीडिया में ऐं ख़ुदि पॉलिटिकल पार्टीज़ में जेके ॾहाकनि खां उते धाको जमाए वेठल आहिनि ऐं इक़्तिदार में वेठल आहिनि, उन्हनि जे मथां हिन वक़्तु वॾे में वॾो नौजवाननि जो प्रेशर जेको आहे उहो डेवलप कयो आहे काकरोच जनता पार्टी यानी CJP। CJP 6 जीअं मूं ॿुधायो अॻु में 6 ॾींहंनि जी पैदावार आहे ऐं 6 ॾींहंनि जे अंदरि मिलियंस में उहे माण्हू आया आहिनि ऐं उन्हनि जी कावड़ क्रोध जो सबबु छा हुयो? कावड़ क्रोध जो सबबु इहो हुयो त 15 मई 2026 ते चीफ जस्टिस इंडिया जो जेको आहे सूर्यकांत उन हिकु केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स ॾिना। जीअं जज साहिबान रिमार्क्स ॾींदा रहंदा आहिनि, केस को ॿियो हूंदो आहे ऐं रिमार्क्स वरी ॿिया हूंदा आहिनि, पंहिंजी हर को कावड़ कढंदो आहे। त उन वक़्तु बि दिल्ली हाई कोर्ट जो हिकिड़ो वकील हुयो, उन पंहिंजी पिटीशन दाख़िल कई हुई त मूंखे सीनियर वकील जो जेको आहे सो स्टेटस ॾिनो वञे, डेज़िग्नेशन जेका असां ॾिनी वञे। उन केस जी ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस ऑफ इंडिया उन सूर्यकांत इहो जुमिलो चयो जेको वायरल थी वियो ॾिसंदे ई ॾिसंदे त कुझु माण्हू काकरोच टाइप आहिनि, काकरोच आहिनि ऐं उहे बेरोज़गार आहिनि, हुननि वटि हूंदो कुझु कोन्हे को, पोइ उहे साफ़ ई थी वेंदा आहिनि, उहे सोशल एक्टिविस्ट थी वेंदा आहिनि, सोशल मीडिया यूज़ कंदा आहिनि ऐं उनजो डायरेक्ट तंज़ जो जेको आहे सो निशानो उहे नौजवान हुआ जेके इंडिया में बेरोज़गार आहिनि। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त इंडिया में लखे नौजवान बेरोज़गार आहिनि, यानी इंडिया जी पॉपुलेशन जो हिन वक़्तु जेको आहे 60% जेको नौजवाननि में आहे उहो बेरोज़गार आहे। 60% नौजवाननि जी कावड़ क्रोध जो नतीजो इहो निकितो जो ॿाहिरि वेठल नौजवान उन काकरोच जनता पार्टी चीफ जस्टिस जे रिमार्क खां पोइ काकरोच जनता पार्टी जोड़े वरिती। अभिजीत दीपके आहे, उहो बोस्टन में यूनिवर्सिटी में पढ़े थो ऐं उहो 3 सालनि जो लॻभॻि हुनजी उमिरि आहे, पर उन नौजवान बि ऑनलाइन जॾहिं काकरोच जनता पार्टी जो ऐलान कयो त छो कोन असां सभु काकरोच गॾिजी करे हिकिड़ी पार्टी ठाहियूं, त हुन जा ॾिसंदे ॾिसंदे फॉलोअर्स बि वधंदा विया ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मेम्स ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि से ऑनलाइन कमेंट्स अचणु शुरू थिया ऐं हुन जा फॉलोअर्स वधे। हुनजो प्रेशर एतिरो डेवलप थी वियो नौजवाननि जो 6 ॾींहंनि जे अंदरि जो काकरोच जनता पार्टी जो जेको ऑफिशियल एक्स अकाउंट आहे उहो जेको आहे सो सस्पेंड कयो वियो। इंडिया में चयो वेंदो आहे न इज़हार जी आज़ादी आहे, इज़हार जी आज़ादी एतिरी आहे जो काकरोच जनता पार्टीअ जो एक्स अकाउंट सस्पेंड कयो वियो, जंहिंजी कांग्रेस जे अॻुवान शशि थरूर पिणु मज़मत कई आहे। हुन चयो त जमहूरियत जो हुस्न ई इहो आहे त उन जे मथां कोई बि तंज़ करे ऐं उन सां इख़्तिलाफ़ राय रखे। तव्हां इहो कहिड़ो अकुल जो कमु कयो आहे जो उन्हनि जो नौजवान जो एक्स अकाउंट बंदि कयो आहे। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त काकरोच जनता पार्टी वॾा नारा हिन वक़्तु ॾेई रही आहे। नारा इहे आहिनि त जेकॾहिं तव्हां बेरोज़गार आहियो, सुस्तु आहियो, हर वक़्तु ऑनलाइन आहियो, हर वक़्तु शिकायतूं कंदा था रहो त असांजी पार्टी में अचो। इहा पार्टी ऑफिशियली का सियासी पार्टी न आहे, पर नौजवाननि जी कावड़ क्रोध उतां जे नौजवाननि जो उन्हनि इहा इन पार्टीअ खे जनमु ॾिनो आहे। इन पार्टीअ में उहे नौजवान बि शामिल आहिनि जिन ताज़ो मेडिकल जी टेस्ट ॾिनी, पर उहा मेडिकल जी टेस्ट जेका असां कैंसिल कई वई छो त उनजो पर्चो जो आउट थी वियो। जीअं लीक थींदा आहिनि असां वटि मेडिकेट जा थींदा आहिनि ॿियनि जा, उतां जी वॾे में वॾी लखे नौजवान वेठा हुआ उन में। उन्हनि समूरनि नौजवाननि खे मायूसी ॾिसणी पई छो त उहो इम्तिहानी हिकिड़े पर्चे लीक थियण जे करे कैंसिल कयो वियो। जॾहिं त जेका बोस्टन यूनिवर्सिटी आहे उते ई पढ़ंदड़ जेको अभिजीत आहे उन तमामु
टीवी चैनल्स खे, छो त दुनिया जी तमामु घणियूं जेके टीवी चैनल्स आहिनि ऑनलाइन आहिनि ऐं आलमी मीडिया सां गॾोगॾु भारतीय मीडिया सां गॾोगॾु सोशल मीडिया उन्हनि समूरनि उन्हनि फोकस कयो आहे त काकरोच जनता पार्टी छा करणु पई वञे। छो त तव्हांखे इहा ख़बर हूंदी त भरिसां ई बांग्लादेश में जैनज़ी जेको आहे वॾो कमु कयो आहे। उन सां गॾोगॾु उनजी रियासत आहे तमिलनाडु, उन में बि जैनज़ी कमु कयो आहे। उन सां गॾोगॾु तव्हांजे नेपाल आहे, श्रीलंका आहे, इहे समूरा मुल्क जेके आहिनि, समूरियूं आबादियूं जेके आहिनि, उन्हनि समूरनि आबादियुनि में सोशल मीडिया जे ज़ोर ते ऐं सोशल मीडिया जे ज़रिए उतां जे नौजवाननि, उतां जी जैनज़ी तमामु वॾो इनकलाब आंदो आहे। मुल्क जा निज़ाम तब्दील करे छॾिया आहिनि। ॾहाकनि खां वेठल जेके पार्टियूं हुयूं उन्हनि खे घर उमाणे छॾियो ऐं नौजवान अची विया। त अहिड़े माहौल में इन जे करे बि अहमियत अख़्तियार करे थी वञे काकरोच जनता पार्टी। त अहिड़े माहौल में किथे इंडिया में बि त जैनज़ी जेको आहे सो तमामु वॾे पैमाने ते उभरी न पई अचे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अभिजीत दबके जेको आहे पहिरियां आम आदमी पार्टी में कमु कंदो हुयो। आम आदमी पार्टी में हुन तमामु घणो कमु कयो, उन खां पोइ वरी वापसि पंहिंजे ॻोठ हलियो वियो। उतां वेही वरी हुन स्कॉलरशिप लाइ अप्लाई कयो, जेका हुनखे बोस्टन यूनिवर्सिटी में मिली वई, हू हलियो वियो। कावड़ किरोध इंडिया में इन जे करे बि आहे त तमामु घणी बेरोज़गारी आहे। हिन वक़्तु माण्हू गैस भराइण लाइ, पंहिंजे सिलेंडर में गैस भराइण लाइ लाइन में नथा लॻनि, राति जो रोड ते सुम्हनि था। राति जो रोड ते सुम्ही करे इंतज़ारु था कनि त असांजो केॾी महिल वारो ईंदो ऐं सुबुह जो गैस भराए पोइ वरी कमुकार ते वञूं। पेट्रोल महांगो आहे, उन सां गॾोगॾु बेरोज़गारी एतिरी आहे जो उते नौजवान वॾे पैमाने ते पंहिंजो समूरो अलह तलह विकिणी ॿियनि शहरनि ॾे हिजरत कनि था, ॿियनि मुल्कनि ॾे हिजरत कनि था त किथे न किथे असांखे रोज़गार मिली वञे। चयो इहो थो वञे, तज़िये निगारनि जो इहो चवणु आहे त इहा जेका काकरोच जनता पार्टी आहे, छो त इहा ठही टिपिकली तंज़िया तौर ते आहे, पैरोडी पार्टी आहे। जीअं BJP आहे तीअं ई CJP आहे। BJP उतां जी हुकुमरान जमात आहे ऐं CJP हिन वक़्तु नौजवाननि ठाही आहे काकरोच जनता पार्टी, जेका ख़ुदि मोदी सरकार खे टफ टाइम ॾियण लाइ मैदान ते लथल आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त इहा पार्टी ऑनलाइन जेको कुझु आहे उन खां ॿाहिरि अचे थी या न। छो त इंडिया में तमामु पुराणियूं जमातूं वेठल आहिनि, कांग्रेस वेठल आहे, उन सां गॾोगॾु BJP आहे, ॿियूं घणियूं जमातूं आहिनि। पर हीअ जेको नौजवाननि जो तूफ़ान आहे काकरोच जनता पार्टी जो, इहो ॾिसिजे त कहिड़ा कारनामा सर अंजाम ॾिए थो। सोशल मीडिया, जीअं मूं अॻु में बि अर्ज़ु कयो त जिते किथे सॼी दुनिया में नौजवान सोशल मीडिया खे पंहिंजो हथियार बणाए पंहिंजे पंहिंजे समाजनि में तब्दीली आणे रहिया आहिनि, पंहिंजे पंहिंजे समाजनि में सियासत में तब्दीली आणे रहिया आहिनि। पर अफ़सोस इहो आहे जो सिंध जो नौजवान अॼु बि सोशल मीडिया ते इन ॻाल्हि ते अटकियो बीठो आहे त कहिड़े रेस पंहिंजे कहिड़ी सुरीत खे तलाक ॾिनी, कहिड़े रेस पंहिंजी कहिड़ी ज़ाल खे तलाक ॾिनी, तलाक थी आहे न थी आहे। इन क़िस्म जे जागीरदाराना जेके क़दुरु आहिनि उन्हनि में फाथल सिंधी समाज आहे। सिंधी समाज में बि नौजवाननि वटि स्मार्टफोन आहे। सिंधी समाज में बि नौजवान इंस्टाग्राम, ट्विटर ऐं फेसबुक इस्तेमालु था कनि, पर उहो कनि कहिड़े मक़सद लाइ इस्तेमालु था कनि, कहिड़े मक़सद लाइ इस्तेमालु था। मक़सदु इहो आहे त पंहिंजी ज़िंदगी तब्दील करियो, पंहिंजे ज़िलत वारे जंहिं समाज में रहो था उहो तब्दील करियो। पर ॾिसिजे त हितां जी जैनज़ी कॾहिं थी सुजाॻ थिए ऐं कॾहिं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ थी उथारे। अॼोके विलाग में एतिरो ई, वरी कंहिं ॿिए विलाग में गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला भाई।